जिथे बाजर पूहम सामाणी, जिथे पेही पेही खांभाणी। जिथे बाजर पूहम सामाणी, जिथे पेही पेही खांभाणी। अच तूं मां गॾिजी झार तड़ियूं, हिन मुल्क सॼे जो ॾुकार तड़ियूं। अच प्यार बचायूं पहिरनि मां, हिन ऊननि ऊननि ॾहरनि मां। को मारी बाक़ी कीन बचे, निर्वार भिटुनि ते नींहं नचे। हिन ॾुख जी वला ॼाण छणी, तूं आओ पिरी हिन शहर वरी। अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद अनीना फ़िदा तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम पसंदीदा प्रोग्राम रक्स रूह सां हाज़िर आहियां। असांजे रक्स रूह जो प्रोग्राम जो तव्हांखे फॉर्मेट ख़बर आहे त असां सिंध जे बहितरीनु फ़नकारनि खे ऐं सिंध खां ॿाहिरि जेके बि सिंधी वसनि था उन्हनि जे लाइ ऐं पाकिस्तान जे लेवल ते वरी इंटरनेशनल लेवल ते फ़नकारनि खे हिते मदू कंदा आहियूं। उस्ताद हूंदा आहिनि, कॾहिं के नवां चहिरा हूंदा आहिनि, कॾहिं के मंझल चहिरा हूंदा आहिनि, पर असांजो मक़सदु इहो ई हूंदो आहे त सिंध जो म्यूज़िक, सिंध जो जेकी कला आहे उहो तव्हांजे साम्हूं अचे हिन प्लेटफॉर्म जे ज़रिए। ऐं हीअ प्लेटफॉर्म तव्हांजो सभिनि जो ॼातल सुञातल आहे, आहिस्ता आहिस्ता पंहिंजो मक़ाम बि पैदा करे पियो, तव्हांखे पसंदि बि अचे पियो, फ़नकार बि असां सां सहकार इन जे करे कनि पिया, छो जो हीअ प्रोग्राम तव्हां ॾिसो था। थैंक यू सो मच। तव्हां इन्हनि खे असांजे प्रोग्राम खे वॉच कंदा आहियो, यूट्यूब ते पंहिंजा ज़बरदस्त कमेंट्स ॾींदा आहियो, असांखे ॿुधाईंदा आहियो त असां कहिड़नि फ़नकारनि खे घुरायूं। घणा माण्हू असांखे फरमाइश कंदा आहिनि मैडम आबदा परवीन जी, सो उनखे बि हिकिड़े ॾींहुं ज़रूरु घुराईंदासीं। मैडम अॼुकल्ह कुझु बिज़ी आहे, जॾहिं बि असां उन्हनि खे कॉल कंदा आहियूं चवंदा आहिनि असां बिज़ी आहियूं, सो उनखे वरी इनशाला ॿिए कंहिं वॾे प्लेटफॉर्म ते सॾाए तव्हांजे साम्हूं ज़रूरु हिन धरतीअ जे चैनल जे तवसु सां घुराईंदासीं। सो इनशाला उमेदुनि ते दुनिया क़ाइमु आहे। कोशिशि इहा ई हूंदी आहे त सिंध जो बहितरीनु रंग तव्हांजे साम्हूं आणिजे ऐं अहिड़ा अहिड़ा बहितरीनु कलाकार जेके तव्हांजे साम्हूं हर रोज़ु ईंदा आहिनि, हर चैनल मतिलबु घणनि चैनलनि जे तवसुत सां। पर असांजे तवसुत वटि छा हूंदो आहे, जो असांजो प्रोग्राम जेको आहे सूफ़ी हूंदो आहे, सो हिन रंग में अची करे उहो कीअं लॻंदा आहिनि उहो तव्हां ॿुधाईंदा आहियो। हर कोई रंग ॻाए पियो फ़नकार, पर हीअ मंच जेको आहे सो सूफ़ी ऐं क्लासिकल ऐं वरी असांजो जेको आहे सो फोक रंग घणो तव्हांजे साम्हूं पेश कंदो आहे। अॼु मां कुझु नई बि लॻां पई तव्हांखे बलोची, सो इहो बि असांजे मुल्क जो हिकिड़ो रंग आहे, असांजो पंहिंजो रंग आहे। असांजे मुल्क जा चारई सूबा जेके आहिनि सो हिकिड़े ई रंग में रंगियल आहिनि। असां सभु पाकिस्तानी आहियूं, असांखे हिन ॻाल्हि ते फ़ख़्रु करणु खपे। सो इन सभिनि ॻाल्हियुनि खां पोइ असांजे फ़नकार जी इंट्रोडक्शन जी ॻाल्हि कयूं त बहितरीनु आवाज़ु आहे, बहितरीनु अलाह साईं उन्हनि खे शक्लो सूरत ॾिनी आहे, बहितरीनु उन्हनि जो भेदभाव आहे। हमेशह नीच निवड़त उहा ई ॻाल्हि कंदी आहियां त न्याज़ ऐं निवड़त सां मिलंदा आहिनि ऐं उहो ई ॻाल्हाइण में उहो ई मिठास जेको असांजे सिंधियुनि में हूंदो आहे। अलाह साईं जा करम आहिनि त असांजा जेके घणा सिंधी फ़नकार आहिनि सो उन्हनि में उहा न्याज़ निवड़त हूंदी आहे। सो अॼु असां वटि बहितरीनु फ़नकार आहे ऐं उन सां कचहरी कंदासीं, उन्हनि खां कलाम ॿुधंदासीं। तनवीर अली साहब असां सां अॼु गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम। मौजूदु हक़ मौजूदु, मालिक जा करम जो तव्हां असांजे हिन अङण ते कई आहियो। कीअं तबियत आहे? तबियत तमामु बहितरीनु, माशाल्लाह बहितरु लॻी पिया ऐं असांजी महिरबानी, ख़ासि करे धरती टी वारनि जी महिरबानी, तव्हांजी महिरबानी जंहिं रक्स रूह जे हेॾे वॾे प्लेटफॉर्म में असांखे विहारियो आहे, मान बख़्शियो आहे। इहो तव्हांजो वॾो पना जो तव्हां इहे चओ था, बिल्कुलु फ़नकारनि जो अॼुकल्ह वरी तव्हांखे ख़बर आहे की सेलिब्रेशन असां चवंदा आहियूं, सियारे खे सेलिब्रेशन वारो टाइम हूंदो आहे ऐं घणा तव्हांजा प्रोग्राम बि हलंदा आहिनि ऐं लास्ट नाइट तव्हां प्रोग्राम करे माना तव्हां सुता बि न आहियो, थकल बि आहियो, पर वरी बि तव्हां असांखे मान बख़्शो, इन जे लाइ वॾी महिरबानी। न महिरबानी जी काई ॻाल्हि न आहे, असल में हिन प्रोग्राम थक लाहे छॾिया। हा, इहो बि आहे। तव्हां कॉल पहुती आहे तव्हांजी तरफ़ां, सम्झो थक लही चुका। माशाल्लाह, थैंक यू सो मच। फ़नकारीअ जी इब्तिदा जॾहिं थिए थी तव्हांजी त पाण खे केतिरी उमिरि में था पायो, त ओॾी महिल पुख़्तगी तव्हांजी केतिरी मेच्योर हुई जॾहिं फ़नकारीअ में? सम्झो 9वीं क्लास पढ़ूं पिया असां, तमामु नंढी उमिरि हुई। इवेंट्स थींदा स्कूल में, उते वेठे वेठे टाइम पास करण लाइ उस्तादु चवंदा को कलाम ॿुधाए छॾियो, कोई बि ॻाए वठे फ़नकार। कोई रोज़ हूंदो, असांखे शौक़ु हूंदो ॻाइण जो, बीह रहंदा हुआसीं, डेस्क वॼाए करे पंहिंजो परफॉर्मेंस कंदा हुआसीं। आहिस्ता आहिस्ता दोस्तनि जी हौसला अफ़ज़ाई, पोइ आहिस्ता आहिस्ता स्टेज ते सुठो सफ़र गुज़रियो आहे। ख़ासि करे उन्हनि सभिनी प्यारनि जी महिरबानी आहे जिन असांखे मान बख़्शियो आहे, मथे पहुचायो आहे। तमामु वॾी उन्हनि जी महिरबानी आहे। धरती टी वी हुजे, ॿिया दोस्त हुजनि, सभिनी जी महिरबानी आहे। न, इहो ॻाल्हि त इहा आहे न त फ़नकार त थियणु आसान आहे, पर फ़नकारीअ खे कंटिन्यू करणु या उन रंग में रची वञणु उहा वॾी ॻाल्हि हूंदी आहे। इहे के सर्वाइव कंदा आहिनि न फ़नकार? बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। असांखे मुश्किलातूं आहियूं छो जो पंहिंजे घराणे में कोई बि फ़नकार न आहे, पाबंदी वारो घरु आहे ऐं माशाल्लाह हर को बि हटियल आहे कमु करण में। बाबा साईं बि निमाज़ी हूंदो हो असांजो, अमर बि ॿिए हिसाब सां, पर इहे
हिकिड़ो जीअं ॾांहुं चइबो आहे ॾात मालिक जी। हा, उन हिसाब सां मिलंदी वई, दोस्त हिमत सां ई कंदा विया। हा, पोइ असां पेर अॻिते सरींदा हलियासीं। सर इहो बि ॻाल्हि ज़रूरु कयां त लिखियो मंझि निराड़ सो कलम कहिड़ी न वए। जेको लिखियलु हूंदो आहे इंसान जी क़िस्मत में उहो त थी गुज़रंदो आहे। असां कॾहिं न सोचियो त हिन मंच ते वेहंदासीं, हिन कुर्सीअ खे संभालींदासीं, पर इहो लिखियो आहे अलाह साईं जंहिंखे लिखियो आहे सो त पूरी करिणो आहे। फ़नकार माशाल्लाह सुठा आहियो। पहिरियां त तव्हांजो कलाम ॿुधूं, वरी पोइ कचहरी कंटिन्यू कयूं। पहिरियों छा था ॿुधायो असांखे? हा, पंहिंजो मौला जी शान में हिकिड़ो क़सीदो आहे, उहो पेश था कयूं। हाल पेश फिरियां थैंक यू। सॼी प्यारी प्यारी म्यूज़िशियन तव्हांजी सभिनि जी महिरबानी। थैंक यू भारन जी। जे भाए जन्नती थिया, जे भाए जन्नती थिया, थी हैदर जो गुज़ार। खोड़ करी खैरातों, ब्या हज करी हजार। बिना हुब आल बेत जे तुझी बंदगी आ बेकार। बिना हुब आल बेत जे तुझी बंदगी आ बेकार। ते मां बिश्ती बेजार, जेके इश्क नाहे अली सां। मुझो इश्क अली सां, मुझो इश्क अली सां। मुझो इश्क अली सां, मुझो इश्क अली सां। मुझो इश्क अली सां, मुझो इश्क अली सां। मस्तानो सॼो भल जा, दीवानो सॼो भल जा। वलियुन जे वली सां, मुझो इश्क अली सां। मुझो इश्क अली सां, मुझो इश्क अली सां। छदे मौत जो उल्को, बिस्तर ते जो सुम्ही पियो। छदे मौत जो उल्को, बिस्तर ते जो सुम्ही पियो। उन शेर जलीअ सां, मुझो इश्क अली सां। उन शेर जलीअ सां, मुझो इश्क अली सां। मस्तानो सॼो भल जा, दीवानो सॼो भल जा। वलियुन जे वलीअ सां, मुझो इश्क अली सां। मुझो इश्क अली सां, मुझो इश्क अली सां। खाली कोन थींदो, दामन भरियल ही मुंहिंजो। कदे खाली कोन थींदो, दामन भरियल ही मुंहिंजो। आला तो सखीअ सां, मुझो इश्क अली सां। आला तो सखीअ सां, मुझो इश्क अली सां। मुझो इश्क अली सां, मुझो इश्क अली सां। मां कंहिं बि बेजो नाहियां,
खादिम अलीअ जो आहियां मां कंहिं बि ॿिए जो न आहियां खादिम अलीअ जो आहियां मौला जी गलीअ सां मुंहिंजो इश्क अलीअ सां मौला जी गलीअ सां मुंहिंजो इश्क अलीअ सां मस्तानो सॼो भलिजा दीवानो सॼो भलिजा वलियुनि जे वलीअ सां मुंहिंजो इश्क अलीअ 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 सां माशाल्लाह ज़बरदस्त तव्हांजो मनक़बत स्टार्टिंग में ई हूअं बि फ़नकार हर कंहिंखां मां बि ॿुधो आहे त जॾहिं बि महफ़िल शुरू कजे त अलीअ जे नाले सां ज़रूरु कजे बेशक ऐं मञंदड़ त मञंदा आहिनि असांजे लाइ त हिकिड़ो वली आहे हीअ त उहो नाम आहे उहो किरदारु आहे जंहिंखे दुनिया में केर बि हुजे मञण खां इनकार कोन कंदो मञण खां इनकार न कंदो अहिड़ी हस्ती आहिनि इहे हा। जंहिं जी असां खाक जी बराबरि न आहियूं असां मन भेटा ज़रूरी हिन जे करे हूंदो प्रोग्राम स्टार्ट करण खां पहिरियां तव्हां बरकतूं मेड़ींदा आहियो समेटींदा आहियो मालिक जो रंग आहे सॼो मालिक जा रंग हर असां सॼो रंग ई हुन मालिक जो रिथियल आहियूं बेशक आप तूं पैदा करी पाण तूं पैदा करे ऐं पाण पैदा करे वरी एॾा ज़बरदस्त असांखे अलाह साईं सुर बि ॾिए थो सर सुरनि खे सम्झण जे लाइ छा उमिरि जी क़ैद आहे या कॾहिं कॾहिं असां ईअं बि ॾिठो आहे त जीअं मां हाणे म्यूज़िक स्टार्ट कयो आहे मेच्योर एज में अची करे त असां घणनि उस्तादनि खां ॿुधो आहे त माना नंढपण खां म्यूज़िक स्टार्ट करणु खपे इहो सही आहे या न ईअं न आहे हीअ शइ अहिड़ी आहे जॾहिं इंसान जे अंदरि में अचे थी ज़हन में फीड थिए थी पई न पोइ उमिरि जी काई तक़ाज़ा न आहे तव्हां कंहिं बि वक़्तु स्टार्ट करे सघो पिया अलाह जी महिरबानी जेकॾहिं अमूर थिए थो मथां मालिक जो सम्झण जी ॻाल्हि आहे ॾिसो कंहिं इंजीनियर थी था उन्हनि खे कहिड़ी पोस्टुनि ते कहिड़ी पोस्टुनि ते उन्हनि जी सम्झ खां हीअ शइ वरी हटियल आहे असांखे हीअ अलाह साईं ॾिनी आहे हीअ बि मालिक तरफ़ां ई आहे जंहिं महिल मालिक राज़ी थिए फन आहे उहा शइ मिली थी ॿियो वरी इहो बि आहे न त हिन महिल खां सॼी माना उन इन जो ॿिज जेको आहे सो सॼी ज़िंदगी असां में अंदरि हुयो आहिस्ते आहिस्ते जेसि ताईं उहो कोंपलूं फुटंदियूं आहिनि पोइ तनावर दरख़्त थींदो आहे ख़ैर हिन जी त काइन त पुॼाणी आहे ई न बिल्कुलु न हिन में जेतिरो सिखिजे ओतिरो ई घटि आहे पाण आया वेठा बांबड़ा ॾियूं पिया हा अलाह मालिक आहिस्ते आहिस्ते इहो जेको हले पियो इहो सिस्टम बांबड़नि में सुहिणा लॻो त बहितर आहे असांखे उहे चवंदा आहिनि न त जेको बि फ़नकार वॾो हूंदो उहो पंहिंजो पाण खे कॾहिं बि पढ़ाईंदो न आहे छो जो उहो मालिक जे हथ वस छॾे ॾींदो आहे चवंदो आहे त जेके माण्हू आहिनि उहे असां पसंदि कनि इहा वॾी ॻाल्हि आहे सो इहा ज़बरदस्त ॻाल्हि तव्हां में हिकिड़ी नंढड़ी साही ऐं साही खां पोइ वरी हाज़िर थियूं था रक्सिरू ॾिसंदा रहो अनीना फिदा सां गॾु जी वेलकम बैक तव्हांखे रक्सिरूअ जे हिन अंगण ते तव्हांखे वरी वेलकम कयूं था ख़ुशि आमदीद ऐं असां सां गॾु आहे तनवीर अली साहिबु पंहिंजे पाण खे कीअं लुभाईंदा आहियो इन म्यूज़िक ज़रिए या कोई ॿियो तरीक़ो आहे जंहिंसां पाण खे रिझाईंदा आहियो या ख़ुशि कंदा आहियो असल में हीअ दौर अहिड़ो अची वियो जो पाण खे पाण रिझाइणो पवे थो पियो हा न हा ज़ाहिर छो जो हिन ज़माने गर्दिशी दौर में जेसिताईं पाण सां पाण खे ठीकु नथा रखो न असांखे ॿियो कोई न चाहींदो त तव्हां ठीकु हुजो हे पंहिंजा फैमिली मेंबर्स आहिनि जेके सुठा दोस्त आहिनि असांजा उहे चाहींदा थी ख़ुशि हुजनि हा बाक़ी ज़माने वारो असांखे बिल्कुलु पाण खे पाण सेट करिणो पवंदो आहे अलाह साईं तरफ़ां जेको ज़बान में हुन इख़लाक़ ॾिनो आहे अलाह साईं उन हवाले सां पाण खे ख़ुशि रखंदा आहियूं ऐं ॿियनि खे बि ख़ुशि रखण जी कोशिशि कंदा आहियूं दोस्ती तव्हांजी उहा ई नवां दोस्त ठाहींदा आहियो या पुराणा ई दोस्त अथव जेके हलंदा पिया अचनि जेकॾहिं मां क्लोज़ दोस्त चवंदुसि त मूंखे क्लोज़ दोस्त बचपन जा ई 3-4 आहिनि जेके हलनि पिया ऐं पोइ त दुनिया आहे जिथे वञूं पिया हर जॻह ते अॼुकल्ह सोशल मीडिया दौर आहे नवां दोस्त मिलनि पिया हर पासे वञूं पिया प्रोग्राम्स जे हवाले सां उते सुठा दोस्त मिलनि था सभिनि खे जीअं में जायूं आहिनि बाक़ी इहो आहे सफ़र जेको आहे उन्हनि सां गॾु नथा ॾिसी सघूं हर को पंहिंजे इलाइक़े में आहे असां महदूद आहियूं पंहिंजे पासे हू पंहिंजे पासे तव्हां आवाम जा माण्हू आहियो सो हाणे आवाम जी मिल्कियत आहियो
सो हर कोई चाहींदो त चवंदो बि हूंदो त हे असांजो माण्हू आहे, बाबा हे असांजो फनकार आहे, बेशक। असांखे बि एतिरो एग्ज़ाम माना असांखे बि एतिरो मिली मोट त इहो माण्हू फील कंदा आहिनि त हे असांजो माण्हू आहे, माना असांजो फनकार आहे। उहो दोस्ती ई हूंदी आहे, हिनखे दोस्ती बि चइनि, पर हर हथु मिलाइण वारो दोस्त बि न हूंदो आहे। हिन वारी फील्ड में इहो बि हूंदो आहे कुझु तव्हांखे कटण वारा बि आहिनि, कुझु भला अहिड़ा लॻा जेके दोस्तीअ में दुश्मन हुजनि। उहो यादि ई न आहे, न यादि, नेगेटिविटी रखो ई कोन। न अल्लाह जी महिरबानी सां हा इहो अल्लाह ख़ुशि रखे उनखे, जिथे बि हुजनि सुखिया हुजनि, दुआऊं ख़ुशि अथनि हुजनि। असांजूं। हा दुआऊं हमेशह। ऐं ॿियो वरी मतिलबु फैमिली में आहिनि तव्हांजे ॿारनि बचनि के म्यूज़िक में? न म्यूज़िक सां लॻाव न आहे, ॿुधंदा आहिनि शौक़ु सां, बाक़ी लॻाव न आहे। ऐं मुंहिंजी फैमिली जेका पर्सनल आहे, घरवारी जेका बचड़ा थिया सभई असांजा, उहे लाइक कंदा आहिनि खेर सां मूंखे ॾिसी करे, ख़ुशि थींदा आहिनि ॾाढो। सर घर वारी माना ॿाहिरि वारी बि आहे का? न घर वारी ॻाल्हि ॿाहिरि वारी काई बि न आहे। न आहे? हा हीअ उमिरि गुज़री वई आहे, ॿाहिरि वारी न रखी। वही उमिरि गुज़री, ख़ूब अताऊं कंदे कंदे माण्हुनि घटायो कोन, दगाऊं कंदे कंदे, हाणे छा था ॿुधूं तव्हां खां? हा तबस्सुम साहब जो हिकिड़ो ख़ूबसूरत गज़ल आहे। यकीन कयो मुंहिंजो दिलि बि चाहे पियो त हाणे तव्हांखे गज़ल ॿुधजे, छो जो गज़ल माशाल्लाह ॾाढो ठहंदो बि हुन में। जेके हाल पहिरियां नाल बिस्मिल्लाह। ही कंहिंजो घर मुंहिंजे रस्ते ते, ही कंहिंजो घर मुंहिंजे रस्ते ते, रोज़ महशर मुझे रस्ते ते। ही कंहिंजो घर मुंहिंजे रस्ते ते, ही कंहिंजो घर मुंहिंजे रस्ते ते, रोज़ महशर मुंहिंजे रस्ते ते, ही कंहिंजो घर मुंहिंजे रस्ते ते, रोज़ महशर मुंहिंजे रस्ते ते, हाँ मुंहिंजे रस्ते ते। वक्त खे टोड़ी पहुँचजे लेकिन, वक्त खे टोड़ी पहुँचजे लेकिन, वक्त खे वर मुंहिंजे रस्ते ते, रोज़ महशर मुंहिंजे रस्ते ते, ही कंहिंजो घर मुंहिंजे रस्ते ते, रोज़ महशर मुंहिंजे रस्ते ते, मुंहिंजे रस्ते ते। अज़ादा रखे तलाशे थो, कंहिं अज़ादा रखे तलाशे थो,
कंहिंजो घर आ मुंहिंजे रस्ते ते रोज़ महशर आ मुंहिंजे रस्ते ते आ मुंहिंजे रस्ते ते बदनसीबिन जूं बारिशूं तबसुम बदनसीबिन जूं बारिशूं तबसुम जंहिंजो ने कर आ मुंहिंजे रस्ते ते रोज़ महशर मुझे रस्ते ते ही कंहिंजो घर आ मुंहिंजे रस्ते ते रोज़ महशर आ मुंहिंजे रस्ते ते आ मुंहिंजे रस्ते ते आ मुंहिंजे रस्ते ते तमामु घणो मेलोडियस ऐं माशाल्लाह ॾाढी ख़ूबसूरत तरीक़े सां पर तव्हां सां गॾु जेको असांजो मोहम्मद अज़ीम जॾहिं खेॾे पियो हिन पंहिंजे कीबोर्ड सां त ॾाढी ज़बरदस्त हिकिड़ी जेको मिठड़ो मिठड़ो आवाज़ु विच में अचे पियो न उहा ॾाढी ज़बरदस्त शइ आहे सो असां मोहम्मद अज़ीम ऐं विजय जा बि शुक्रगुज़ार आहियूं जी सर अज़ीम साहब जा ऐं विजय भा जा लख एहसान वॾी महिरबानी असल में असां टेबल ते कलाम ईंदासीं होटल ते वेही करे राति जो टाइम पंहिंजी संगत सां हा मज़ो कंदो ॾाढो पर हीउ जेको रचाव मिलियो हींअर न जी हिन त आसमान ते पहुचाए छॾियो न वाक़ई में छो जो ही मेलोडियस जेके बि मेलोडीज़ सॉन्ग हूंदा आहिनि न उहो तव्हांखे कंहिं माना तव्हां हिकिड़े बाग़ में घुमंदा हो वेठा इन तरीक़े जी फीलिंग्स ईंदियूं आहिनि तव्हां ॻायो बि सुहिणो ऐं असांजे हिननि जी सपोर्ट न हुजे किथे ॻाए सघूं असां सही सही हेॾा सपोर्ट मिली तॾहिं असां ॻायोसीं ऐं हेॾा रक्से रूह ऐं तव्हां माशाल्लाह नवां एंजॉय बि कया तव्हांजो कलाम माशाल्लाह महिरबानी वरी शाइरी एॾी ख़ूबसूरत साईं गफ़ार तबस्सुम जी छा त शाइर आहे छा त उन्हनि जो कंपोज़िशन तमामु भली इरफान समो साहब असांजे सिंध जा इहे सभु वॾा नाला आहिनि ऐं लेजेंड्स आहिनि हिननि जे करे ई माशाल्लाह हीअ सर्वाइव करे पई असांजी इंडस्ट्री अञा अञा अला हयाती ॾियनि अञा बि सुठी सुठी कंपोज़िशन कनि त असां अञा बि महसूसु थियूं उन खां असल में टाइम जेको अहिड़ो मिली वियो आहे न हल्को जेको फ़नकार आहे कोई बि हर को फ़नकार निकिरे थो चओ बसि तकड़ी मूंखे शोहरत मिले मुश्किल पोइ हिकिड़ो गीत ॿ गीत टे गीत मिलाए करे मिक्स करे पेश था कनि सही नई कंपोज़िशन में टाइम थो घुरिजे जेको अॼुकल्ह कंहिं वटि आहे ई कोन हा एतिरो हिन माहौल जेको आहे परेशान करे विधो आहे माण्हुनि खे न उन हिसाब सां टाइम त पास थिए पियो पर उहा जेका शइ आहे पर पोइ बि शुक्र आहे पंहिंजी सिंध जेका आहे हिन जी मौसीक़ी जेका हले पई जंहिं बि लेवल सां हले पई तमामु घणो पंहिंजो बेस्ट ठाहे वेठी आहे असां वटि तव्हांखे ॿाहिरि जेकियूं मौसीक़ियूं आहिनि उन्हनि खे धकु लॻी चुको आहे सही खणी नक़ल थिए थी उन्हनि जी पर नक़ल में बि अक़ल थी घुरिजे ऐं सुठी मौसीक़ी मिले थी असां वटि माशाल्लाह ऐं सिंध तमामु बहितरीनु आहे हिन हिसाब में इन मां त चवंदसि त इहे नक़ल बि काश के न कयूं असांजी नक़ल कनि जीअं पहिरियां असांजे सभिनी कलामनि जी नक़लूं थींदियूं ॿाहिरि थींदियूं हुयूं सो असांजो फ़न ॾाढो बहितरीनु हूंदो ऐं उस्तादनि जी वरी पंहिंजी महिनतूं बि थियल हूंदियूं ख़ैर असां तव्हां बि एक्सपेक्ट कयूं था त नयूं कंपोज़िशन आणींदव इहो ट्रेंड असांखे ई चेंज करिणो आहे हिन नौजवान टहीअ खे इनशा ताला भला उस्ताद को रखियव बाक़ाइदा या न उस्ताद बाक़ाइदा रखियोसीं ख़ैर सां अलाह हुनखे जन्नत में जॻह ॾे असांजो बेसिकली शहर आहे शहदाद कोट जेको बिल्कुलु बलूचिस्तान जे बॉर्डर ते आहे सिंध जे माना बिल्कुलु पुछड़ी सॼी वञे जेका सही होॾां बलूचिस्तान गॾु आहे असां सां पोइ असांजो उस्ताद हो मास्टर अफ़गान उहो रहंदो हो ओस्ता मोहम्मद शहर में बलूचिस्तान में जी हा उस्ताद वटि मूंखे दोस्त वठी आया हिकिड़ो अब्दुल गफ़ार सहर ऐं ॿियो ख़ालिद गुल सुमरो सही सुठा दोस्त मुंहिंजा प्रोफेसर बि आहे हिकिड़ो ॿियो शाइर बि आहे सुठो सही हुननि उस्ताद सां मिलाया मूं चयो उस्ताद हाणे कॾहिं कॾहिं अचां भला मूंखे चए तूं सिर्फ़ु बुक वठी आहे बुक खां पोइ जेको तोखे मां पंहिंजो सबक़ वग़ैरह ॾींदुसि पाण अनपढ़ियल हुया पर हुनजी जेका ॾांव हुनखे मिलनि
कमाल जी शइ। न उहो ई चवंदी आहियां त असांजा हीरा लिकियल आहिनि, इहे उस्ताद आहिनि। तव्हांजी ॻाल्हि कटींदे मूं शुरू में 95 में नंढो कीबोर्ड वरितो हो। मुंहिंजे ख़्याल में 7 सैं मिलियो मूंखे न, पियानो मिला था जिसमें 100 खन में सुर हुया। हिकिड़ो मेडिकल रेप दोस्त हुयो, उन मूंखे पंहिंजी 1 फिंगर जेका आहे उहा रखाई या निशान करे ॾिनई, सारे गामा पाधानी सा सानी तपा मगरे सा। उन ते आउं प्रैक्टिस कंदो रहंदो हुउसि। अच्छा, कलाम तूं झुंगाईंदासीं सभिनि जा, उहा प्रैक्टिस जेका हली। ऐं पहिरें ॾींहुं अलाह जी महिरबानी सां मूंखे हुन मां हिकिड़ी फिंगर सां हिकिड़ो उन टाइम जेको तव्हां सवेर पिया चोली के पीछे क्या आहे, उन टाइम फिल्म आयली आहे। सो इहा मूंखे उन टाइम वॻी आहे उन वक़्त में। अच्छा, मां कीबोर्ड खणी करे भॼी वियुमि दोस्त ॾे, मां साईं माहौल मटायूं था, नंढी ब्रेक वठूं था। नंढी ब्रेक खां पोइ वरी तव्हांजे साम्हूं वरी पेश थियूं था। सो ॾिसंदा रहो रक्से रू अनीना फिदा सघे। जी वेलकम बैक अगेन ऑन रक्से रूह। ऐं मां नीना फिदा आहियां, तव्हांजी प्रोग्राम जी होस्ट। ऐं असां सां गॾु मुंहिंजो कहोल मां चवंदी आहियां हमेशह ते मुंहिंजा फैमिली मेम्बर्स आहिनि, मोहम्मद अज़ीम ऐं विजय साहब। असां टई हमेशह प्रोग्राम में तव्हांखे ॾिसंदा आहियूं। बसि हीअ सीट ते हमेशह को न को माण्हू चेंज थींदो आहे। सो अॼु असां वटि आहे तनवीर अली साहब। तनवीर अली साहब, भला ॿिया बि कुझु झूंगारींदा आहियो कलाम या सिर्फ़ु सिंधी? हा, झुंगारींदा सभई आहियूं ख़ैर सां, पर जेके महफ़िल में अॼुकल्ह पोज़ीशन हूंदी आहे, माइंड हिकिड़ो सेट करे वेंदा आहियूं, हुते फरमाइश बि हूंदी आहे। सर, इहा ॻाल्हि वॾी असांखे बि वॾी परेशान कंदी आहे। त असांखे चयो वेंदो आहे त महफ़िल अथव सूफ़ी, उते वेंदा आहियूं चवंदा पोइ अवामी रंग ॿुधायो। अवामी रंग ॿुधायो, हाणे पोइ बिस्मिल्लाह कंदा आहियूं। उहो त आहे, रंग में अचणो पवंदो आहे हुते वरी। ज़ाहिर महफ़िल खे त खणणो आहे न, त उहा ॻाल्हि त कंदा आहियूं। पोइ ॿियो छा झुंगायूं, छा पसंदि आहे तव्हांखे इन खां अलावा, सिंधीअ खां अलावा? सिंधी खां अलावा सराइकी इलाही पसंदि वणंदी आहे मूंखे, ॿोली ॻाइण जे हिसाब सां बि। उर्दू बि ख़ैर सां ॻाईंदा आहियूं महफ़िलुनि में वञी करे। किथे किथे बलोची रंग बि हलाईंदा आहिनि। बलोची त तव्हां वेंदा हूंदो। अॼु त मां बलोची, अॼु तव्हांजे साम्हूं बलोची बि पेश कंदसि। तो तव्हां खां बि चवंदासीं त बलोची तव्हां बि ॿुधायो। पर हाणे वरी तव्हां कुझु शौक़ु कोई आइटम असांजे लाइ चूज़ करे आयो? सदाबहार आइटम आहे असांजो अनवर कमराणी शाइर, उन्हनि जो कलाम आहे, पेश कयूं था। अनवर कमराणी साहब, कमराणी साहब त मूं ॿुधो उहे जेको हिकिड़ो ई कमराणी हुयो, हिकिड़ो ई कमराणी हुयो। हा, पोइ हुननि जा हमेशह थोरा शौक़ु कलाम हूंदा हुआ। शौक़ु बि हूंदा ऐं ज़माने सां वाबस्ता, जीअं जॾहिं दुनिया में गुज़ारे वेंदासीं उन्हनि जो कलाम आहे, हिट थियल आहे। इलाही सारा उन जा अहिड़ा आहिनि कलाम जेके तारीख़ बणियल आहिनि। मुखाधार मुंहिंजो सनम कयो आहे, जी जी, उस्ताद बुखारी शागिर्द हुयो। मंदूर सेखराणी, उस्ताद बुखारी, अब्दुल गफ़ार तबस्सुम, अली गुलसांगी, इहो हिकिड़ो गुलदस्तो ठहियलु हो। हींअर त कंपनियूं न आहिनि, प्रोडक्शन्स बंदि थी वियूं आहिनि। जंहिं टाइम एल्बम ईंदा हुआ सिर्फ़ु 4 शाइर मेन हूंदा हुननि जा, ऐं गुलदस्तो असांखे वणंदो। सर, हाणे अॼुकल्ह कहिड़ो गुलदस्तो, इहो बि असांखे ॿुधायो। हींअर हर को पंहिंजो कई वेठो आहे, वरी बि बसि हले बि हींअर जा। बसि असां त, मां चवंदी आहियां त अॼुकल्ह मौलाइन जो घणो मौलाइन बि हींअर हटी आहिनि वरी। हा, हाणे वरी सूफ़ीअ ते घणो मार। असल में हिकिड़ो पाण खे चमकाइण लाइ अचनि नथा हलाए थी ॾियनि, पर अॻियां जेका हिकिड़ो दफ़ो वेंदा आहिनि महफ़िल में, त ॿीहर उनखे इग्नोर कयो पियो वञे। हा, इन जे करे जो माण्हुनि खे बि एंटरटेनमेंट खपे, मयारी एंटरटेनमेंट, कुझु चङी शइ हुजे। हा, या अहिड़ी हुजे मस्तु कई हुजे। असांखे हाणे चङी शइ तव्हां हीअ आहे अवामी शइ। बिस्मिल्लाह। खिल ख़ुदा जे वास्ते हिकिड़ो दफ़ो सनम, कावड़ हराम आहे, कावड़ हराम आहे, कावड़ के कर ख़त्म खिल खिल ख़ुदा जे वास्ते, खिल ख़ुदा जे वास्ते हिकिड़ो दफ़ो सनम, कावड़ हराम आहे, कावड़ हराम आहे, कावड़ के कर ख़त्म खिल है, खिल ख़ुदा जे वास्ते, खिल ख़ुदा जे वास्ते। गलतीअ जे एवज़ केॾी थो मिंट कराई,
ॾाढो को ज़िद्दी आई माने बि कोन थकाई कीअं सरचायां तोखे कीअं परचायां तोखे दे मूंखे यार इजाज़त सीने सां लायां तोखे सदके अल्लाह जे सदके ऐं हाजन शाह जे सदके जे मूं सां दिल तई दिलबर मुंहिंजे सिर साह जे सदके ए दोस्तान मूंखे ए दोस्तान मूंखे कर को मुते रहम खुदा जे वास्ते आई उछलाई चल तू माँ कोई पानत नाया मुझे सीने में दिला माँ को है वानत नाया मुखे तड़पाई छो तो एडो आज़ारी छो तो मुकेड़ो दो केवा मुखे तू मारी छो तो जे मुझी गालत जानी तोखे एतबार नाहे माँ तो सा साख खणा तो मुझे तो सा प्यार आए तो साई प्यार आए तू जो मुखे कसम खिल खुदा जे वास्ते खिल खुदा जे वास्ते ताईं कोन तो खिलंदे मां वापसि मूर न वेंदुसि खून घाटे में पवंदई मां तुंहिंजे दर ते मरंदुसि तूं मुंहिंजो कातिल थींदे थाणे में अंदर वेंदे माण्हू सभु पुछंदा तोखां कहिड़ी तूं वरंदी ॾींदे अख़बारुनि वारा पुछंदई आशिक मूं पारा पुछंदई दिल वारा प्यारा पुछंदई आशिक मूं पारा पुछंदई छो बेगुनाह तो कयो छो बेगुनाह तो कयो कंबराणी सां ज़ुल्म खुदा जे वास्ते दिल खुदा जे वास्ते हिकिड़ो दफ़ो सनम कावड़ हराम आहे कावड़ हराम आहे कावड़ खे कर ख़तम खिल खिल खुदा जे वास्ते खिल खुदा जे वास्ते खुदा जे वास्ते दिल खुदा जे वास्ते वाह 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 ॾाढो मज़ेदार हिन में सॼी कहाणी हुई त मूं सां खिल न त पोइ हे थींदई सभु शयूं तव्हां ॻणाए छॾियूं बसि ही अहिड़ो ई आशिक़ आवामी कमरानी शहर हा जेको माण्हुनि जी दिलनि ते पहुचंदो आहे हिन में का वल्गर शइ न वल्गर शइ न का अहिड़ी का शइ न जेका अॻे माण्हू खे दिलि आज़ारी करे बुराई लॻे ॾिसो ॼणो हिकिड़ो कलाम जो कलाम थी वियो दिलि खे सुकून मिली वियो ऐं परचाव जो कमु आहे हा ॿियो वरी इहो आहे की हर क़िस्म जे माण्हूअ खे रिझाइणो बि त आहे न रिझाइणो आहे बिल्कुलु कंहिं न कंहिं तरीक़े सां कंहिं न कंहिं तरीक़े सां त इहो बि रंग आहे असांजो ऐं बहितरीनु प्यारे अंदाज़ में तव्हां पेश कयो पोइ जॾहिं असां तव्हांजे पंहिंजे प्रोफेशन ते था अचूं त इहो ई प्रोफेशन आहे या कुझु ॿियो बि कंदा आहियो हिन सां गॾु गॾु न हिन सां गॾु ॿिया कमु करणा पवनि था हा पहिरीं असां हूंदासीं PTCL में 95 में 97 में असांखे कढियो वियो अच्छा हा वरी पिया केसिस हलिया असां वरी मुख़्तलिफ़ NGO सेक्टर में हलायासीं कॾहिं किथे छो त हीउ जेको गुज़रान करिणो आहे त लाज़मी आहे ज़ाहिर हीउ कमु बि हले पियो हिन खे असां जीअं बाज़ाब्ता तौरु चइजे प्रोफेशनल पाण आहे ते कोन वरितो आहे पर दोस्तनि बणाए छॾियो असांखे सो माशाल्लाह सां ॾाढो ज़बरदस्त मज़ो बि अचे पियो हाणे छा था ॿुधूं तव्हां खां हाणे हिकिड़ी गज़ल आहे पंहिंजो फरज़ाना शाहीन जी उहा पेश कयूं था ज़रूरु कयो ऐं छा कहिड़े राग में आहे कंहिंजी कंपोज़ राग भैरवी आहे ख़ैर सां कंपोज़िशन नाहे कंहिंजी कॉपी थी वेंदी हा बसि बिस्मिल्लाह करे पेश कंदासीं बसि अवामी रंग आहे हा हा अवामी रंग सम्झो असां जी सारे या विसारे जिंदगी केर सारे या विसारे जिंदगी पाण छॾियूं ॾिया बारे जिंदगी
केर सारे या विसारे जिंदगी, केर सारे या विसारे जिंदगी, पाण छॾियूं ॾींहं ॿारे जिंदगी, केर सारे या विसारे जिंदगी। जा रिश्ता बि आहिनि आरज़ी, हुन जा रिश्ता बि आहिनि आरज़ी, हुन जा रिश्ता बि आहिनि आरज़ी, हुन जा रिश्ता बि आहिनि आरज़ी। खाक में वेंदा सुम्हारे जिंदगी, खाक में वेंदा सुम्हारे जिंदगी, पाण छॾियूं ॾींहं ॿारे जिंदगी, केर सारे या विसारे जिंदगी। रंज ऐं कहिड़ी शिकायत लोक खां, रंज ऐं कहिड़ी शिकायत लोक खां, हो रंज ऐं कहिड़ी शिकायत लोक खां, रंज ऐं कहिड़ी शिकायत लोक खां। ॾींहुं थो सभु को गुज़ारे ज़िंदगी, ॾींहुं थो सभु को गुज़ारे ज़िंदगी, पाण छॾियूं ॾींहं ॿारे ज़िंदगी, केर सारे या विसारे ज़िंदगी। मन अंदर शाहीन सो वसंदो रहियो, मन अंदर शाहीन सो वसंदो रहियो, मन अंदर शाहीन सो वसंदो रहियो, मन अंदर शाहीन सो वसंदो रहियो। रूह तो चहे हे पुकारे जिंदगी, रूह तो चहे हे पुकारे जिंदगी, पाण छॾियूं ॾींहं ॿारे जिंदगी, पाण छॾियूं ॾींहं ॿारे जिंदगी, केर सारे केर सारे केर सारे या विसारे जिंदगी, केर सारे या विसारे जिंदगी, पाण छॾियूं ॾींहं ॿारे जिंदगी, पाण छॾियूं ॾींहं ॿारे जिंदगी, पाण छॾियूं ॾींहं ॿारे जिंदगी। ज़बरदस्त गज़ल शबाना फरज़ाना शाहीन, हिकिड़ी शबाना आलमानी, उन्हनि जी बि ॾाढियूं ज़बरदस्त गज़ल मशहूरु आहिनि। इहे बि शुक्र आहे की हाणे फीमेल्स बि अचनि पियूं इन फील्ड में ऐं सुठो मल्हाइनि पियूं माशाअल्लाह। तव्हांखे उन्हनि खे बि ॻायो। मां तव्हांजो फेवरेट शाइर केरु आहे? मुंहिंजो फेवरेट जेकर ॾिठो वञे त उस्ताद बुखारी, मां पंहिंजी लेवल सां हलण जी कोशिशि कंदुसि न, उन हिसाब सां ॻाइबो सभिनि खे। सही। उस्ताद बुखारी हुजे, अनवर कमरानी, ऐन गन तबस्सुम आहे, ऐं ॿियो आहे दोस्त मुंहिंजो जावेद नवाज़ खोसो, तमामु बहितरीनु लिखंदो आहे, उहो तमामु सुठो। सर गफ़ार, ख़ालिद गुल, मां पंहिंजी कैटेगरी लेवल सां। बाक़ी मुख़्तलिफ़ फ़नकार जेके आहे फरमाइशूं आहिनि उहे सभिनी जी पूरी करणी पवंदी आहे। दिल्ली जो कुझु शौक़ु आहे पंहिंजो अनवर कमरानी ऐं उस्ताद बुखारी। माशाअल्लाह तव्हां आयो ऐं माशाअल्लाह प्रोग्राम खे चार चंड बि लॻा। असां डिफरेंट बि ॿुधो अॼु गज़ल रंग तव्हां खां, सो हिते वरी प्रोग्राम जी पुॼाणी बि अची थी आहे। कुझु चवणु चाहींदो पंहिंजे परस्तारनि खे या पंहिंजी?
परस्तारनि खे इहो चवंदुसि त हिननि जूं खोड़ सारी दुआऊं मूंसां गॾु आहिनि ऐं मुंहिंजूं मन सां हाणे दुआऊं हरदम कठे आहिनि। जिते हुजनि सुखिया हुजनि, पंहिंजे पेरेंट्स जो ख़्यालु कनि ऐं नंढनि सां प्यारु कनि। अलाह से हुननि खे वॾी ॼमार ॾे, जिथे हुजनि सुखिया हुजनि, कोशिशि कनि कंहिंजी दिलि न रंजाइनि, सभिनि खे ख़ुशियूं विरहाइनि पिया। सभु मुंहिंजा जेके धरती टीवी जा ॾिसंदड़ आहिनि, रक्से रू ऐं तव्हांजा ऐं सॼा जेके म्यूज़िशियन दोस्त आहिनि, सभिनि खे हिन खे ॾिसनि पिया। इन्हनि सभिनि तरफ़ां सभिनि लाइ दुआऊं आहिनि। हरदम जिते हुजनि सुखिया हुजनि, आबाद हुजनि, सलामत हुजनि। थैंक यू सो मच। तव्हां बि असांजे नांगण ते कही आयो ऐं तव्हांजी वॾी महिरबानी ऐं असांखे इज़तूं ॾिनव। असांजो प्रोग्राम पंहिंजे पुॼाणी ते पहुचे थो ऐं मां तव्हांखे आख़िर में हिकिड़ो हमेशह कलाम ॿुधाईंदी आहियां। तव्हांखे अॼु ॿुधाईंदासीं हिकिड़ो बलोची कलाम आहे। सो जिथे हुजो ख़ुशि हुजो, पंहिंजे प्यारनि जो घणो ख़्यालु रखो ऐं ज़िंदगीअ में हमेशह प्यार मोहबत पाबो इहे तव्हां पंहिंजी ज़िंदगी में शामिलु रखो। सो जाॾे पेर ताॾे ख़ैर। के सिरे शिमा बिमाले वशमले अपले सिरे शिमा बिमाले